भला साईं तव्हांजा वेझा दोस्त कहिड़ा? नाला 2 4 5 10 15 खणो। साईं ॾाढो इहो हिकिड़ो त असांजो कुरैशी साहिबु वेठो, हीअ हिन सां मुलाक़ात यानी यूनिवर्सिटी में दाख़िला वरितमि तंहिं ॾींहं खां मुंहिंजी मुलाक़ात आहे। ऐं ॿियो मरहूम ज़हीर अली शाह मुंहिंजो असांजो बैचमेट हो इनकम टैक्स में, ही वॉज क्लोज टू मी। इनकम टैक्स में ॿियो असांजो शाहिद जतोई साहिबु हो, उन सां मुलाक़ात मुंहिंजी तमामु देरि सां यानी शायदि त हयात आहे न? हा देरि सां थी 1999 में जॾहिं अची मूं सर्विस जॉइन कई तॾहिं उन सां तफ़सीली मुलाक़ात तॾहिं उन सां थी। ऐं उन खां पोइ उन सां जेका आहे तमामु बहितरीनु इंसानु ऐं दोस्तनि जो दोस्त, ऐं आई फील प्राउड ऑफ हिज फ्रेंडशिप। सची ॻाल्हि इहा आहे त उन सां इहो अथमि त मुलाक़ात देरि सां थी पर हर ॻाल्हि जो वक़्तु हूंदो आहे। सो उन सां उहा मुलाक़ात 99 में थी। उन खां पोइ इहा 22-23 साल थी विया आहिनि उन सां जेका दोस्ती आहे। ऐं इहे चंद दोस्त आहिनि जिन लाइ मां चई सघां थो जिन सां ॿिया बि बैचमेट हुआ। हिकिड़ो मुमताज़ शेख साहिबु हो, उहो बि ॾाढो प्यारु कंदो जेको जंहिंजो ट्रेजिकली पंहिंजो, उहो बि ॾाढी दिलि हुयसि मूं सां हमेशह पंहिंजो शिकारपुर वारो। यानी जॾहिं असां अकेडमी जे ॾींहंनि खां मूं सां गॾु अची पंहिंजो मूंखे हिकिड़ो मिलियल हो, मां ॿार पंहिंजा वठी वियो हुयुसि त मूंखे हिकिड़ो क्वार्टर मिलियल हो कस्टम्स खां। त पोइ हीअ वरी पंहिंजा फैमिली छा ज़ाल मुड़ुसु हुआ तॾहिं औलाद त हुयुसि कोन, ऐं बाद में थियुसि त तॾहिं उहो उते अची मूंखे चई भला हिकिड़ो कमिरो मूंखे ॾियो ऐं मुंहिंजी घरवारी खे। पोइ असां वटि जेका ट्रेनिंग जे दौरान कोई 3-4 महीना खनि 5 उहे असां सां गॾु। हुनजी धीअ बलूचिस्तान में सेनेटर? हा, इहा मूंखे ख़बर पई। इहे ॿार सभु पोइ पर तॾहिं इन वटि औलाद कोन हो। मुंहिंजो वॾो पुटु अब्दुल मुसविर तॾहिं हीअ 2.5 सालनि जो, तॾहिं मूंखे यादि आहे कॾहिं हिन जे पेट ते वेही खेॾंदो त पेशाब बि करे ॾींदो। ऐं पर तमामु प्यारो माण्हू, तमामु प्यारु करण वारो माण्हू, तमामु मिठो माण्हू, जी एफिशिएंट, हा कम जो पंहिंजो तमामु महिनती माण्हू। ऐं पर बसि कुदरत जे तरफ़ां हुनखे जो उहो बि तमामु सुठो ऐं प्यारो दोस्त हो। इक़बाल जुवानी साहिबु, उहो बि असांजो बैचमेट हो इनकम टैक्स में, उन सां बि तमामु घणी। ज़ुल्फ़कार कादरी साहिबु, उहो स्कूल जे ज़माने में खां दोस्त हो, उन सां जेको एजी थी रिटायर थियो। ॿियो हिकिड़ो दोस्त हो असांजो आहे, उहो हयात अख़्तर जावरी साहिबु, उहो पुलिस डी, हा। पर मुंहिंजी हुन सां दोस्ती तंहिं ज़माने खां हुई जॾहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं। फर्स्ट क्लास अदीब, कहाणीकार, तमामु सुठो राइटर ऐं अदब सां ॾाढो शौक़ु। सो उन सां मुंहिंजी दोस्ती तमामु वेझी स्कूल जे ॾींहंनि खां असांजी तमामु हूंदी। ॿियो असांजो दोस्त हो, उहो कंहिं वॾे उहिदे ते कोन रहियो पर हाणे गुज़ारे वियो आहे, मोहम्मद अज़ीम चांडियो। उहो पंहिंजो ड्राइंग टीचर थी रहियो ऐं सिंधी जेको सिंधालाजी में म्यूज़ियम वग़ैरह ठाहियो अथऊं उन में उहो तमामु इंस्ट्रूमेंटल हो। तो उहो बि वॻड़नि जो न हो, इहो लाटकाणे में रहंदा हुआ, पर ओरिजिनल ॻोठ उतां जो सम्झो बसि तव्हां जंहिं अज़ीम जी ॻाल्हि कयो था। उहो बि ॾाढो प्यारो दोस्त हो। उन सां बि स्कूल जे ज़माने खां विच में पोइ अहिड़ा दोस्त इहे थियनि था जिन सां तव्हां 10-15 साल बि न मिलो त बि उन खां पोइ को फ़र्क़ु ई कोन थो पए। बिल्कुलु ठीकु, उहो बि ॾाढो प्यारो दोस्त हो। पर उनजी बि ज़िंदगी एतिरी कान थी, कुझु साल अॻु में अचानक उहो वफ़ात करे वियो। हालांकि सिहत बि सही हुयसि, एॾो हरू गणती वठण वारो माण्हू बि कोन हो। ॿियो हिकिड़ो मरहूम न्याज़ शेख हो, उहो बि स्कूल जे ज़माने में पढ़ंदो, पोइ यूनिवर्सिटी में सर्विस हुयसि, सॼो अरसो सिंधी यूनिवर्सिटी में सर्विस। उन सां बि उहो बि ॾाढो प्यारु कंदो, ॾाढो सुठो दोस्त हो। पोइ इहे चंद दोस्त आहिनि जिन जूं यादगिरियूं आहिनि। घणा त विछड़ी विया आहिनि सफ़र में, ऐं न्याज़ शेख बि गुज़ारे वियो। हा, न्याज़ शेख बि गुज़ारे वियो। तो उनजी बि स्कूल जे ज़माने खां पोइ जॾहिं को ॿिए दर्जे में
अची बसि मूं सां गॾु वेठो बेंच ते चए यार असां गॾु ॼावा आहियूं पर ईअं ई मतिलबु पर पोइ उनजी अहिड़ी दोस्ती थी जॾहिं वरी मां यूनिवर्सिटी जॉइन कई हीउ उते क्लार्क हूंदो पोइ मुंहिंजा फॉर्म भराइण इहे करणु MA मूं करण ई कोन पिया चाही पोइ ज़रूरी मुंहिंजा फॉर्म भराए पाण कयईं उहो सॼो कराए मूंखे चयईं हाणे तुंहिंजो प्राइवेट MA जो मूं करे छॾियो आहे तूं रुॻो वञी जॾहिं इम्तिहान ॾे इहो ख़ुदा जो वास्तो अथई त इहे दोस्त हुआ जिन सां ॿिया बि के दोस्त हूंदा जिन जा नाला पंहिंजो हिन वक़्तु शायदि ज़हन तां लही विया हूंदा ऐं ॻाल्हि आहे त जीअं उमिरि गुज़रे थी तीअं नवां दोस्त ठाहिण में ऐं उन्हनि सां खुलण ऐं कचहरी करण में ॾुखियो कमु थो थिए ऐं हाणे रिसेंटली कलीम लाशारी साहिब सां असांजो ॻोठाई आहे ऐं इतफ़ाक़ ईअं आहे त यानी उनजो वालिद साहिबु मूं चयोमांसि मुंहिंजो उनखे तक़रीबन मां रोज़ु नंढो ॿारु हूंदो ॾिसंदोसि त असांजे घर जे ॿाहिरां मूड़ा विझी ऐं आखाड़े में हा जी साईं आखाड़े में न साईं आखाड़े में न साईं उनजो जेको मोहम्मद अली जौहर साहिबु शाम जो हमेशह वेंदो शमसुद्दीन पंहिंजो हकीम हूंदो जेको हिते असांजो जेको पाकिस्तान चौक जे भरिसां घरु हूंदो उन खां 2-3 छॾे उनजो पंहिंजो मतब हूंदी हुई पोइ उते वेहंदा हुआ ॿार शाम जो रोज़ु टांगा स्टैंड जे भरिसां टांगा स्टैंड अञा परते आहे साईं हीउ जेको रोड सिधो जनाब बाग ॾे वञे थो न इन रोड ते असांजो घरु हिते हूंदो हुओ तव्हांजो घरु त मूंखे ख़बर आहे असांजे घर खां 2-3 दुकान छॾे पोइ इन्हनि जो दुकान हिकिड़े पासे घिटी जे ॿिए पासे संदसि वालिद साहिब जो मतब हूंदो हकीम मोहम्मद आलिम जो ऐं हकीम मोहम्मद आलिम चांडियो ऐं ॿिए पासे मतब हूंदो हिन जो हकीम शमसुद्दीन जो पोइ संदसि ब्रदर इन लॉ हूंदो पंहिंजो जौहर साहिबु जौहर साहिबु ऐं हीअ ॿई ॿार मूड़ा विझी वेठा हूंदा शाम जो कचहरी कंदे असांजो गुज़रंदे फिरंदे तक़रीबन थींदो पर इतफ़ाक़ सां कलीम लाशारी साहिब सां मुलाक़ात ई कान हुई हालांकि वी आर रिलेटेड ईअं त संदसि घरवारी ऐं मुंहिंजी भाॼाई भेनर आहिनि सॻियूं जी पर इतफ़ाक़ सां कॾहिं का कचहरी मुलाक़ात थी कान हुई पोइ 2-3 सालनि खां मुलाक़ात थींदी आहे त मज़ो ईंदो आहे पढ़ियल लिखियल वॾो पढ़ियल माण्हू तमामु पंहिंजो लर्नेड माण्हू रिसेंटली हिकिड़ो अफ़साननि जो पंहिंजो मजमूओ ॾिनई जंहिंजो उर्दू तर्जुमो हो सिंधी में कोन हुआ मूं चयोमांसि सिंधी में ॾे त मज़ो को वधीक अचे पर जॾहिं मूं अफ़साना पढ़िया त उन में मूंखे अंदाज़ो लॻो त उहो वॾे पाए जो अदीब बि आहे वॾो अदीब आहे ऐं उनजूं स्टोरीज़ जेके आहिनि मूं त दुनिया जूं इंटरनेशनल कहाणियूं ऐं स्टोरीज़ पढ़ियूं आहिनि त कंहिं बि लिहाज़ खां दुनिया जूं जेके बहितरीनु स्टोरीज़ आहिनि उन में शुमारु थियण जे लाइक़ु आहिनि जेके सिंधी अदब जे वॾे नालनि वारनि अदीबनि जूं स्टोरीज़ में ॻाल्हि इहा कान्हे अब्दुल वहीद कटबर साहिब सां बि तमामु सरसरी मुलाक़ातूं हुयूं इन्हनि माण्हुनि सां तमामु सरसरी मुलाक़ातूं हुयूं लाड़काणे में जेके माण्हू हुआ उन्हनि मां जतोई साहिब सां बि तमामु घटि इन्हनि सां त मुलाक़ात ई मुंहिंजी पर्सनल मुलाक़ात कान हुई लाड़काणे जा के माण्हू अची वेंदा ज़हन में जिन पंहिंजो पर जिन माण्हुनि मूंखे मुतासिर कयो न उहे सिर्फ़ु लाड़काणे जा माण्हू न हुआ असांजी जीअं मसलन हिकिड़ो हो पंहिंजो ॿुढाणी साहिबु जज हूंदो हो नालो तव्हां ॿुधो आहे न अली नवाज़ ॿुढाणी साहिबु सेशन्स जज हो पोइ हाई कोर्ट जो बि जज थियो त रते देरे जो न आहे साईं हीअ हाणे मूंखे आई डोंट इवन रिमेंबर त इन जो ॻोठ कहिड़ो रते देरे जा यकीन न आहिनि कंहिं दोस्त मूंखे इहा ॻाल्हि पॉइंट आउट कई त कंहिं बि शइ जे आम हुजण जो या उन केतिरो इम्पैक्ट कयो आहे सोसाइटी खे माण्हुनि खे उनजो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त उन शइ केतिरनि माण्हुनि खे टच कयो आहे केतिरनि माण्हुनि जो उन सां वास्तो पियो आहे केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगी में घटि या वधि को न को असरु पैदा थियो आहे त संदसि चवणो त तव्हांजी जेको इहा काविश आहे तव्हांजी जेका कोशिशि आहे तव्हां जेको कमु कयो आहे इन जेतिरनि माण्हुनि खे हिन में सदी में या पोइ सदी में टच कयो आहे इन जो को मिसाल कोन्हे हर माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां इन खां मुतासिर थियो आहे इन सां वास्तो पियो आहे इन ॻाल्हि खे उनजी ज़िंदगी खे टच कयो आहे कंहिं तरीक़े सां पोइ चाहे
उहो अख़बार हुजे, रिसालो हुजे, किताब हुजे, बिलबोर्ड हुजे, कार्टन हुजे, जिते बि सिंधी ॿोली लिखी वई आहे हिन दौर में, उन सां उन माण्हू खे टच कयो आहे। ऐं इन कसौटी ते जेकॾहिं परखिजे त तव्हांजी कोशिशि जेका आहे उन जहिड़ी कोशिशि ॿी का असांखे नज़र कान थी अचे। हाणे इहा संदसि मोहबत ऐं आहे हुन इहो कॉम्प्लीमेंट ॾिनो, हुन इहो नुक़्ते नज़र ॾिनो त कंहिं शइ जी केतिरी इम्पोर्टेंस आहे। बहरहाल मां इहो ई चवंदुसि त इन में मुंहिंजी कोशिशुनि खां वधीक कुदरत जी जा फ़ैसिला आहिनि जंहिं मूंखां इहो कमु करायो आहे। हाणे माशाल्लाह सिंधी लैंग्वेज सिंधी कंप्यूटिंग इंस्टीट्यूट क़ाइमु कयो वियो आहे, सिंधी लैंग्वेज इंजीनियरिंग जे नाले सां, मुंहिंजे नाले सां उहो कमु करे पियो। पर उते बि ज़रूरत आहे, उते टैलेंट बि आहे, वियन बि आहे, पर रिसोर्सिस जी अनाहठ आहे। जेकॾहिं रिसोर्सिस न हूंदा इहो कमु अधु में रहिजी वेंदो। उमेदु आहे उते बि मुनासिबु रिसोर्सिस ईंदा त इहो कमु अॻिते वधंदो। मूं पंहिंजो पार्ट प्ले करे छॾियो आहे। हाणे अॻिते इन खे वधाइणु मुंहिंजो कमु न आहे। मूं सॼो बेसिक ग्राउंड वर्क फ़राहम करे छॾियो आहे। हाणे इन में जेका इमारतूं अॻिते खणियूं पवंदियूं आहिनि, अॻिते जेके कमु थियणा आहिनि, इहे अॻिते असांखे ख़बर पवंदी रहंदी ऐं उमेदु आहे थींदा रहंदा। नाज़रीन, ही हुआ मोहतरम जनाब अब्दुल माजिद भुरगड़ी साहब ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी जी टेक्निकल कथा ऐं असां कुझु कोशिशि कई त हुन ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। ऐं मां आख़िर में चाहींदुमि त भुरगड़ी साहब आख़िरी जेके हिन इंटरव्यू जा कलमात आहिनि उहे ज़रूरु चवनि। लीडर टीवी ॾिसंदा रहो, लीडर टीवी सब्सक्राइब कयो, दोस्तनि खे ॿुधायो। हीउ सीरियस चैनल आहे। हिन सीरियस चैनल जो मक़सदु बि इहो आहे त घणे में घणे सीरियस ॻाल्हियूं सिंधी माण्हुनि ताईं पहुचायूं। अवां जी महिरबानी।